करहो न की काण पेरें आऊं न पुॼणी जो मूं रात साणे नेई साजन साण मूं न वहीणी पाण वेठी नेण निचोए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, सुर खंभात जो ही बैत लतीफ़ सरकार जो सजणनि जे हुज़ूर में। साईं इन में त को बि शक कोन्हे ऐं करे ई नथो सघिजे त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जिन न सिर्फ़ु सिंधी पर हिंदी, फारसी, बलोची ऐं ॿियनि ॿोलियुनि जो बि ते बि वॾी दस्तरस हासिल हुअनि। हिते असां संदन मथे बैत जे हिकु लफ़्ज़ कीकाण बाबति ॻाल्हाईंदासीं जंहिंजो तारीख़ी पस मंज़र बि आहे। असांजे सभिनी शाइरनि कीकाण जी माना घोड़ो ॼाणाई आहे। करहो त उठ आहे, असांखे उनजी माना इहा आहे, पर कीकाण जेका इहा माना दुरुस्त बि आहे। पर डॉक्टर मुरलीधर जेटले पंहिंजे तहक़ीक़ी मकाले में संस्कृत, हिंदी, गुजराती, मराठी ऐं राजस्थानी ॿोलियुनि जी डिक्शनरी जे हवाले सां इहो लफ़्ज़ कीकाण हिकु इलाइक़े जो नालो ॼाणायो आहे जेको गोमल जे ॾखण तरफ़ कोह सुलेमानी जे जबलनि वारे इलाइक़े या परॻणे जो हिसो हो ऐं उन कीकाण इलाइक़े जा घोड़ा चवनि था त अॼु बि मशहूरु आहे। हीउ इलाइक़ो काकुर क़बीले जो आहे जेको पोइ काकुरनि मां बदिलजी कीकाण थियो हुजे। हिकु चीनी सयाह कंगम जे सफ़रनामे में पिणु इन इलाइक़े जे शानदार घोड़नि जो ज़िक्र थियल आहे। संत राय मूजिबि बलोचिस्तान जे पशीन जे माथिरी ऐं उन जे आसपास वारो इलाइक़ो उनजो नालो ई कीकाण आहे। ऐं डॉक्टर जेटले जी राय मूजिबि कीकाण जो मतिलबु आहे कीकिया राज कंधार खां वठी ब्यास नदी ताईं वारो इलाइक़ो जंहिंजो ज़िक्र वेदनि, रामायण ऐं महाभारत जे दौर में उतां जे राजा जेको हो उनजो नालो हो अश्वपति ऐं संदसि धीअ जो नालो कीकई हो। सदन कबीले जो पंहिंजे बहादुरी जे करे उहो कबीलो मशहूरु हो ऐं उन्हनि वटि उहे ई घोड़ा हूंदा जंहिं ते उहे चढ़ी मैदान जंग में ईंदा हुआ। मुमकिन आहे त उन कीकई जे पुठियां बि जेको कीकाण ठहियो हुजे। बाक़ी माना बैत जी सा त दोस्तनि लाइ बि घणो करे ॾुखी न हूंदी त आशिक़ औरत चवे थी त न मूं वटि उठ आहे न ई वरी भलो घोड़ो कीकाण जंहिं ते आउं वञी पुॼां मुंहिंजे पिरीअ ताईं ऐं पहिरें पंधु पुॼण बि मुमकिन कोन्हे मुंहिंजे लाइ ऐं सो बि रातो राति वञी पुॼां। इन करे वेठी हिते पई नीर वाहियां पिरीअ जे यादि में जे लतीफ़ जी ॿोली जे सिंध।